मुल्क में कोरोना वायरस जो नओं केस ओमिक्रोन तेज़ीअ सां पखिड़जण लॻो। कराची में ओमिक्रोन जे हाकारी केसनि जी शेरह 70% ताईं पहुची वई। इस्लामाबाद में केसनि जी कम्यूनिटी ट्रांसमिशन शुरू। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त कराची में केसनि जी शेरह रोकण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। कोरोना केस वधण सां अस्पतालुनि में मरीज़नि जो अंग बि वधी वेंदो। एनसीओसी कोरोना वायरस जी पंजे क़िस्म खे वधीक ख़तरनाक करार ॾेई छॾियो। एनसीओसी जो चवणु आहे त कोरोना वायरस जे पंजी लहर ओमिक्रोन तेज़ीअ सां पखिड़िजी रही आहे। कोरोना वायरस जो पंजो क़िस्म सभिनी खां ख़तरनाक आहे। बीमारी खां बचण लाइ शहरी मास्क जो इस्तेमाल ऐं समाजी फ़ासिलनि खे यक़ीनी बणाइनि। कराची ऐं हैदराबाद में रोज़ाने 7000 टेस्टूं करण जी हिदायत। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। वैक्सीनेशन जो सिलसिलो बि तेज़ करण जी हिदायत। मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त हुकूमत सख़्ती नथी करणु चाहे। शहरी एसओपीज़ ते सख़्तीअ सां अमल कनि। कोरोना वायरस जे केसनि में इज़ाफ़ो थियो त हुकूमत सख़्त क़दम खणण ते मजबूर थी वेंदी। नाले वारो सीनियर सहाफ़ी स्पोर्ट्स एंकर पर्सन ऐं सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम रिपोर्ट्स टाइम जो अॻूणो इंचार्ज राहिब बपड़ करमपुर वेझो मिटीअ मां हवाले। जनाज़ नमाज़ में सिंध टीवी न्यूज़ जे डायरेक्टर न्यूज़ ऐं करंट अफेयर्स शुएब कुरैशी, JWC जे सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेरी समेत सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। आसिफ ज़रदारी समेत सभिनी जो एहतसाब थींदो। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ऐलान। सदर चवणु आहे त मुल्की नाणो चोरी कंदड़नि खे एनआरओ न मिलंदो। मुख़ालिफ़ धुर केस ख़त्म करण जूं तजवीज़ूं न ॾे। हुकूमत कंहिंजी ब्लैकमेलिंग में न ईंदी। सियासी पार्टियुनि खे गॾिजी वेही सुधारनि ते ॻाल्हाइणु घुरिजे। महांगाई घटि थियणु शुरू थी वई आहे। बिजली जे अघनि में बि घटिताई ईंदी। पीपी सिंध जे शहरनि खे सिहत कार्डनि खां महरूम रखियो आहे। वॾो वज़ीर सम्झे थो त सिहत कार्ड वठण सां संदसि सियासत मुतासिर थींदी। पीपीआई मुस्लिम लीग नून खे क़ौमी सियासत करणु घुरिजे। सेहत कार्ड आणण सरकारी अस्पतालुनि जो निज़ाम बहितर करण में नाकामी जो इतराफ़ आहे। सरकारी अस्पतालुनि में इलाज जी सहूलियत हूंदी त मुतासिर ख़ानगी अस्पतालुनि में छो वेंदा। सिंध जी सरकारी अस्पतालुनि में मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो पियो वञे। कराची जो एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब। सिंध सरकार नए मकानी निज़ाम सां मुल्क खे ख़तरे हुअण जो तासुर रद्द करे छॾियो। सईद गनी जो चवणु आहे त सिंध जो नओं मकानी निज़ाम न पर पीटीआई जी मिनी बजट मुल्क दुश्मन आहे। मिनी बजट सां महांगाई बेरोज़गारी में इज़ाफ़ो थींदो। तकरारी आदमशुमारी में तहरीक इंसाफ़ हुकूमत मुलविस आहे। अवाम ते महांगाई जो बम किराइण में MKM ऐं GDA वारा भाङे भाईवार आहिनि। मुतहिदा खे ख़बर आहे त मकानी इदारनि जी चूंड में संदन हशर पीटीआई जहिड़ो थींदो। जमायत इस्लामी जे एहतजाज में कंहिं बि क़िस्म जी रंडक न विधी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त सब्जी ऐं बसर विकिरो करे मुल्की नाणे में इज़ाफ़ो नथो करे सघिजे। शयूं ॿाहिरि मोकिलण खां सवाइ को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। मुल्क तॾहिं अॻिते वधंदो जॾहिं सनअतकारी खे अथी मिलंदी। सीड़पकारी में रंडक खे घटि खां घटि कयो पियो वञे। हू ख़ुशकिस्मत आहिनि जो दुनिया में तेज़ीअ सां तरक़ी कंदड़ मुल्क चीन साणनि गॾु आहे। साल 2022 तब्दीली सरकार जे ख़ात्मे जो साल आहे। हलंदड़ साल ई इलेक्शन थींदी। शहीद भुट्टो जी सालगिरह ते लाहौर में हुकूमत ख़िलाफ़ दमादम मस्त कलंदर थींदो। तब्दीली सरकार जे ख़ात्मे जी शुरूआत KP मां थी चुकी आहे। सूबाई सलाहकार मंसूर वसाण। वॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त वालारल कश्मीर में इंसानी हक़नि जी लताड़ कई पई वञे। वालारल कश्मीर ऐं अफ़गानिस्तान बाबति पाकिस्तान जी जिदोजहद जारी रहंदी। फ़लस्तीन बाबति बि पॉलिसी वाज़े आहे। विच एशिया जी अहमियत खां केर बि इनकार नथो करे सघे। अफ्रीकी मुल्कनि सां वापार में 7% इज़ाफ़ो थियो आहे। कराची जे शहरनि मथां बिजली बम किराइण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक जी बिजली ₹5.50 फ़ी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़।
सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में भाण की खोज ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज। खैरपुर में भाण की ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि कंबर शेदात कोर्ट में भाण की खोज ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। कंडियारे पुलिस स्टेशन ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरो। टंडे बाग़े में बि फुरकियल भाण जूं वधीक बोरियूं त 20 ॼणा गिरफ़्तार। सियारे जूं मोकलूं ख़त्म थियण खां पोइ तदरीसी अमल हिकु दफ़ो ॿीहर बहाल। तालीम वारे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त सॼी सिंध में तालीमी इदारा मामूल मूजिब खोलिया विया आहिनि। शागिर्दनि अमले खे SOPs ते अमल करण जी हिदायत कई वई आहे। कंबर में लिंग कांडारीदड़ वाक़ियो। जुनूनी शख़्स घर अॻियां गंद फिटो करण ते नारी ऐं 2 ॿारनि ते हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। ॻणिते जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। वाक़े जो केस दाख़िल। इलाइक़े में ॾहकाव। वीरपुर बठोरी वेझो चोरनि जी फायरिंग में ॻोठाणो क़तल। हिकु ॼणो ज़ख़्मी। ॻोठाणे ने 2 हथियारबंदनि खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पीरगोठ में वापारी सुनील कुमार के कत्ल खिलाफ शटरबंद हड़ताल। वाक़े सबब इलाइक़े में सोग। DIG सखर तरफां वारसन सां मुलाकात। वाक़े वारे हंध जो दौरो। इलाइक़े वासन जो चवणु आहे त खैरपुर ज़िले में कत्ल जा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। सुनील कुमार के कत्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। दरबेले में वापारी मुनवर सुहाग के कत्ल नओं रुख अख्तियार करे वरितो। पुलिस जांच खां पोइ शक जी बुनियाद ते संदसि घरवारी खे गिरफ़्तार करे वरितो। मुल्क में बरसातुनि जो नओं निज़ाम दाख़िल थी वियो। कराची में सुभाणे खां बरसात जी अॻकथी। कोयटा, हंडाई, कोहिलो, ज़ोब, बारखान, ज़ियारत, वशीन ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में सुभाणे खां 7 जनवरी ताईं बरसातुनि जो इम्कान आहे। क़ौमी क्रिकेट टीम के ऑलराउंडर मोहम्मद हफ़ीज़ आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हुन हमेशा मुल्क लाइ रांदि खेॾी ऐं क्रिकेट खे एंजॉय कंदो रहियो। PCB खां खेसि कंहिं बि क़िस्म जी शिकायत नाहे। नौजवान रांदीगरनि खे आलमी क्रिकेट खेॾण जो मौक़ो मिलणु घुरिजे।